दादू का खबर शामिल कई पिया कामरान अली चारण जे रिपोर्ट मुताबिक़ दादू बाईपास भरसां ज़राई ज़मीन ते मुबैना कब्ज़े खिलाफ़ बबर बिरादरी ऐं समाजी तंज़ीम जे कारकुननि जो एहतजाज सख़्तो नारेबाज़ी। उन मौक़े ते मुज़ाहिरीन कामरेटो गुलाम नबी बबर, फारूक जतोई, इस्माइल थईम ऐं यासीन चन्नो ऐं ॿियनि एंटी करप्शन जे सर्कल ऑफिसर ऐं ॿियनि ख़िलाफ़ एहतजाज करे मुतालबो कयो त बाईपास वटे देह मरकपुर में असांजी 4 एकड़ कमर्शियल ज़मीन ते एंटी करप्शन जे सर्कल ऑफिसर ऐं कब्ज़ा माफ़िया कब्ज़ो कयो आहे। मुख़्तियारकार ऐं पुलिस साणस ॿिट बनल आहे। अदालत असांजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे। को बि नुक़सानु थियो ज़िम्मेवार दादू इंतिज़ामिया ऐं पुलिस हूंदी। जल्द ज़रई ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म करे कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खयो वञे।